हजरत जुनेद बगदादी खे फरमाए पयो सिरी सख्ती तकीर कर चीसी ज़िम्मो आ कोन कंदुसि न करे सघंदुसि मूंखे साईं माफ़ फरमायो सिरी सख्ती ख़ामोश थी वियो जागो था बस आखिरी ॻाल्हि अथव सिरी सख्ती ख़ामोश थी वियो रात जो हजरत जुनेद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु सुतो आ अख सां लॻंदी वई मदीने जो ताजदार ख्वाब में तशरीफ़ वठी आया मुस्तफा करीम फरमायो ओ जुनेद बगदादी तकरीर छो नथो करी तकरीर कंदो कर हजरत जुनेद बगदादी जी निंड खुली पई उथियो अल्लाह जे हबीब जो हुकुम थियो आ हजरत जुनेद बगदादी उथी करे पंहिंजे घर खां तकड़ो तकड़ो निकितो आ त पंहिंजे मुर्शिद हजरत सिरी सख्ती खे वञी करे ॿुधायां त सरकार हुकुम फरमायो आ अहिड़ी महिल हजरत जुनेद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मामे पंहिंजे मुर्शिद हजरत सिरी सख्ती जे दर ते आयो ऐं कड़ो अची करे खड़कायई हजरत सिरी सख्ती अञा दर खोलियो ई कोन को अंदरां आवाज़ ॾेई करे चयईंसि ओ जुनेद असां जे चवण ते तकरीर कोन कयई मदीने वारे घोट चयो अथई तॾहिं करण आयो आहीं असां जे चवण ते तो तकरीर कान कई अञा दर खुलियो ई कोन्हे ऐं अञा दर ॿेकड़ियो पियो आहे बंद आहे उहो हज़रत सैयदना सिरी सख्ती दर खोलियो ई कोन हो इरादो करे घरां थो निकिरे त वञी ॿुधायां सोना तो मूंखे हुकुम फरमायो हो मुंहिंजा मुर्शिद मुंहिंजा मामा साईं पर मां एहतियात जे करे चयो पे त मां तकरीर कीअं कयां पर हाणे त बिन्नी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो आ अदा इहा ॻाल्हि ॿुधाइण वञे पियो मां तोखां पुछां थो त कहिड़ो इल्मु हुयो जंहिंजे ज़रिए सिरी सख्तीअ खे अंदर ख़बर पई अदा इहे अल्लाह जा दोस्त आहिनि इन्हनि खे इल्मु बि अल्लाह पाण ॾींदो आहे